गुलाम हुसैन जखरानी की रिपोर्ट मुताबिक जैकमाबाद 7 महीना अॻु संगावती तकरार तां करीम बख्श शहर में क़त्ल थियल उस्मान लाशारी जे वारसनि जो प्रेस क्लब आॾो पहुची एहतजाज कातिलनि जी गिरफ़्तारी जी घुर। डेरा मुराद जमाली वासी ख़ातिम हुसैन पंहिंजे माउ मुसम्मत जन्नत भाइटी फौज़िया सां गॾु प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे ॿुधायो त 7 महीना अॻु मुंहिंजो भाउ उस्मान लाशारी करीम बख्श शहर में पंहिंजी भेण जे घर घुमण आयो हो त फयाज़ लाशारी, असगर लाशारी ऐं माशूक लाशारी गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो हो। असांजे हद जे थाणे करीम बख्श ते क़त्ल जो केस दाख़िल पिणु करायो हो। जवाबदार अञा ताईं सरेआम घुमी रहिया आहिनि। पुलिस गिरफ़्तार नथी करे। जवाबदार वेतर मूंखे मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं असीं SSP सैयद सलीम शाह खां मुतालबो था करियूं त फौरन जवाबदारनि खे फौरी गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो।